अस्सलाम वालेकुम पाकिस्तान वासियों। जीअं त अॼु हिकिड़ो मुंहिंजो वीडियो ठाहिण जो हिकिड़ो सुठो मक़सदु आहे अवां जे वॾड़नि सां या अवां जे को पीउ सां घटि वधि थो ॻाल्हाए त अवां हुन सां बिरादरी ऐं खाइण पीअण जी तालुकात छॾे था वञूं। पर अफ़सोस आहे पाकिस्तान जे मुस्लमान भाइरनि ते जेको इसराइल असांजे मुस्लमान भाइरनि ते ज़ुल्म करे रहियो आहे। असां उन्हनि जूं शयूं पिया इस्तेमालु कयूं, असां उन्हनि जूं बोतलूं पिया इस्तेमालु कयूं ऐं अहिड़ियूं शयूं उन्हनि जो इस्तेमालु पिया कयूं जेके इसराइल पियो आणे। पर असांखे अफ़सोस इहो ई आहे असांजा मुस्लमान भाइर फ़लस्तीनी भाइर ऐं गज़ा जा गाज़ी इसराइल उन्हनि ते ज़ुल्म करे रहियो आहे। पर असां उन्हनि सां बाइकाट करण जे लाइ तयारु न आहियूं। जेके उन्हनि जूं मसनूआत आहिनि उन्हनि सां असांखे बाइकाट करणु खपे। हीउ मुंहिंजो वीडियो वधि खां वधि अॻिते पहुचायो। हीअ पाकिस्तानी बोतल आहे, तव्हां पीअंदो, ॾाढी मज़ेदार आहे ऐं हिकु लज़ीज़ ऐं बहितरीनु आहे। तव्हां पीअंदो, हिन सां ओघरा ईंदी, तव्हांखे हाज़मो थींदो ऐं तमामु बहितरीनु मज़ेदार आहे बोतल। सो उन्हनि जे